नाज़रीन, मेहड़ भरिसां सिंधी बुटड़ा जो स्कूल फर्नीचर समेत मुख़्तलिफ़ मसइलनि जे वर चढ़ियल आहे, जंहिं सबबि ॿारनि जो तदरीसी अमल मुतासिर थी रहियो आहे। तफ़सील ॾिसूं था मंज़ूर महेसर जी रिपोर्ट में। नाज़रीन, मेहड़ भरिसां सिंधी बुटड़ा जो क़दीमी तारीख़ी स्कूल हिन वक़्तु मसइलनि जो शिकार आहे। 1909 में क़ाइमु थियल प्राइमरी स्कूल सिंधी बुटड़ा जेको हिन वक़्तु कमरनि जी खोट फर्नीचर समेत ॿियनि मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। स्कूल में गुज़िरियल 2 सालनि खां SMC फंड जारी नाहिनि थिया। कमरनि जी सख़्तु खोट हुजण सबबि स्कूल जा ॿारड़ा टेंट में तालीम पढ़ण ते मजबूर आहिनि, जॾहिं त फर्नीचर न हुजण करे स्कूल जा ॿारड़ा पट ते वेही तालीम पढ़नि था। सिंधी बुटड़ा जे प्राइमरी स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि ऐं शहरनि जो सिंध सरकार खां मुतालबो आहे त प्राइमरी स्कूल सिंधी बुटड़ा जे मसइलनि ते गौर करे स्कूलनि में कमरनि जी खोट ऐं फर्नीचर जी खोट ख़तमु करे। स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि त उन्हनि शहरनि ॻाल्हाईंदे चयो आहे त पर हाणे मसइलो इहो आहे त असां वटि हींअर शागिर्द टोटल 554 आहिनि ऐं जंहिंमें असांखे फर्नीचर जी शार्टेज आहे। ख़ासि करे SMC फंड जो हर शइ असांजी जमा कराइण बावजूदि SMC फंड जारी नथो कयो वञे, जंहिं लाइ असां DO साहब खे बि रिक्वेस्ट कई आहे ऐं असीं डायरेक्टर साहब खे बि रिक्वेस्ट कयूं था, हैदराबाद वारे खे, ऐं सेक्रेटरी साहब खे, मिनिस्टर साहब खे त नोटिस वठनि ऐं फिल फोर जेको आहे असांजी SMC जंहिंमां असांजे स्कूल जो फर्नीचर या जेको सामान वठंदा आहियूं उहो 1 साल खां बंदि आहे, जंहिंजे करे काफ़ी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो थो। साईं स्कूल में हिकु त असांजे स्कूल में कमरनि जी